मुझा दोस्त अजीज मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन गुलाम जे अखियुनि ते हथड़ो ॾिनो छा तो समझी सिकायर जे अखियुनि ते करीम मुस्तफा जो हथड़ो आयो उन छा महसूस कयो शेर पढ़ाया गाल शेर पढ़ा सुफने दे विचे जो माही आया मैं कल विच पापा सपनो छाके जेको ख्वाब में सपनो छाके जेको ख्वाब के जेको दीवानो चवे तो ये पे लगे त मां ख्वाब थो पियो ॾिसां ऐं ख्वाब में ॾिठो त महबूब जा हथड़ा मुंहिंजे अखियुनि ते हाणे मां पंहिंजूं बाहूं वधाए उन हथड़नि ते हीअं तो ज़ोर सां हथड़ो रखां त जीअं हथड़ा मुंहिंजे अखियुनि ते पिया हुजनि सपने दे विच जो मागी अखियूं इन करे नथो खोलियां जे ख्वाब में महबूब जो दीदार थींदो आहे अखि खोल दिया त दीदार ई हलियो ईंदो आहे इन करे अखि नथो खोलियां बाहूं सुक करे बीठो आहे जेको दीदार थींदो रहे यार जो प्यार मिलंदो रहे मुझे करीम मुस्तफा जा दीवानो हुजूर जो दीवानो जबल मायो कहंदे मुझे मदीने जे मीर रे अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ते ना जोरी तो पढ़ते कहां दे रहे ये खुदा को मदीने बंद करने लगे हां आने अक्षु बोलियो ना एतो मजा ना साबी के चौपाण मौला ओहा कड़ी आण मदीने भजन जी आण मौला ओहा कड़ी आण मदीने भजन जी जो मदीने भजना वो चवे आण मौला ओहा घड़ी आण मदीने भजन जी सिक लगिया सरेतान जी है सिक लगिया सरेतान जी ओ याद आई दिले तान जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने भजन जी जो जो आण मौला ओहा घड़ी आण मदीने भजन जी बहुआ मदीनो पाकवा बहुआ मदीनो पाकवा बहुआ मदीनो पाकवा पाक संतन जी खाक आ हाक जजे हो बेकार जी है हाक जजे हो बेकार जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने भजन जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने भजन जी सिक लगिया सरेदार जी ओ सोने मदीने जे पार जी आण मौला ओहा घड़ी आण मदीने भजन
हर साथ लाए दिल सिके थी मुलाकात लाए खोले दरी दीदार जी है खोले दरी दीदार जी आन मौला ओगा घड़ी आन मदीने वञण जी आई सखी मुहिंजा खुदा अल्लाह आई सखी मुहिंजा खुदा अर्ज़ बुधी कर का अता जो अर्ज़ बुधी कर का अता आई सखी मुहिंजा खुदा अर्ज़ बुधी कर का अता दे पासे पुनल जे पार जी है वीज़ा सजण जे दरबार जी है टिकट मदीने जे यार जी आन मौला उहा घड़ी आन मदीने वञण जी ऐं ॿुधियो चई जो घणो अञा सुबुह जो 10 कीअं वञिणो काॾे वञिणो आहे 10 कीअं वञिणो आहे बेची अलाए परे आहे सकड़ थोरो चिंती करणो पए अल्लाह ताला जे महबूब जे दरबार में बस तर्जुमो ॿुधो तकरीर ख़लास हुज़ूर जे दरबार में जबल मां हुज़ूर जो दीवानो आयो अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह हुज़ूर जा आशिक़ छा चवंदा हुआ कॾहिं बि नबी करीम अलैहिस्सलाम के नालो वठी करे सहाबी सब कोन ऐं वरी पूरो क़ुरान खोल किथे बि रब नालो वठी पंहिंजे महबूब खे ख़िताब न कयो जिथे बि रब चयो या अय्युहन नबी या अय्युहर रसूल या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर यासीन रब भी लक़बन सां सॼे आशिक़ नबी मुस्तफ़ा के लक़बन सां सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह मुखे सब कुछ ॾिनो छा चयो अल्लाह मुखे सब कुछ ॾिनो खीर पुट बचड़ा माल मिलकत मुंहिंजा आका हिकिड़ो सवाल खणी आयो मुंहिंजे हुज़ूर फरमायो कुछ सवाल तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल थी चवे इन पैसन के खर्च कया अल्लाह जा महबूब मुझा सोना आका मुके पान मेहरबानी करे बुधायो त दुनिया जे अंदर सब का सोने में सुनो खैर कहिड़ो मां दौलत उन ते खर्च कया मुझो रब भी राज़ी थे मुझो मदीने जो महबूब भी राज़ी थी पवे सवाल कह कयो जो सहाबी सवाल कह कयो सहाबी इते बिहारे गाल बुधायो पर अथव उछाल न चयो उधर उधर के वजह मता के वजू थी पवे हल बुधायो हुजूर जे दरबार में सवाल कयो सहाबी जंगल मां आयो अल्लाह उन जो सवाल वरी कुरान में बयान कयो सहाबी सवाल कयो या रसूल अल्लाह मां खर्च करण तो चाहियां कीअं खर्च कया रब कुरान में बुधायो यसअलूनक माज़ा युनफिकून मुझा मुस्तफा सवाली तुझे दरबार में सवाल तो करे त अल्लाह जा महबूब मुखे बुधायो त मां खर्च कीअं कया हाणे इहा की सवाली जे सवाल जी माना जवाब ते पोथा हलो इते बिहारे हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां ॿुधणु चाहींदा हाणे सादा सूदा ऊपर जवाब ॾियो सवाली सवाल कयो हुजूर जे दरबार में वो हुजूर मक्के में हुजे या मदीने में सौली नमूने सां सम्झाया सवाल कई उते उन जे सवाल जी ॻाल्हि रब के कुरान में बयान अल्लाह छा पे बयान कई जिब्राइल ते जो यसअलूनक माज़ा युनफिकून महबूब यो सवाली आयो आहे न तो मां सवाल तो करे हाणे उन खे ही जवाब ॾे लेकिन मां जवाब खां उता खां पुछण थो चाहियां सवाली आयो हुजूर जे दरबार में सवाली थी
कुरान अगे लिखियल हो या सवाल कयो कुरान को लिखियो इन शेर सा महबूब सदे मान के समझण त दुखियो महबूब सदे शान के समझण त दुखियो फकीर मुश्ताक है न इश्क जे अंदाज के समझण त दुखियो इन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो हर आयत कुरान में सोहणे जिसना सोहणे जिसना सोहणे जिसना पर अल्लाह जे कुरान के समझण त दुखियो अल्लाह जे कुरान के समझण त दुखियो इन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो इन मोहब्बती मजाज के समझण त दुखियो ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया ॿुधंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया असहाबी थी वया असहाब थी वया उन इश्क ऐं ईमान खे समझण त दुखियो उन इश्क ऐं ईमान खे समझण त दुखियो महबूब सदे शान के समझण त दुखियो अल्लाह फरमायो महबूब सवाली आयो जी मुझे रब सवाली आयो चवे तो यसअलूना कमाल युनफिकून महबूब खुदा खर्च करते गया कुल ओ मुझे महबूब मुस्तफा जी मुझे करीम रब किए तो के कुल बुधाया रब तो चवे कुल कुरान में आया बाहर जवाब तो दे कुरान में कुरान तो कने का लिखल हो जवाब ने कुरान कने का लिखल हो तने रब के जवाब के बुधाया सोना याद रखिए बस अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जे इन कौल के याद कर अर्ज कयो साहबा अम्मा आयशा के अम्मा महबूब मुस्तफा जो शान कुरान करीम में किथे किथे थला बयान अम्मा आयशा सिद्दीका निहारे चयो ओ मुझे महबूब जो शान पुछण वाला अलहम्द का वठी वन्नास ते सॼो कुरान मुझे मुस्तफा जो शान ही आहे अल्लाह फरमाए कुल महबूब लपड़ा खोल हाँ मुझे मौला अच्छा जवाब से मा अल्फकुम खर्च कर तो चाही बिल खैरिन चमी तो तब खर्च गया पर सुने में सुनो गया हाँ मुझे मौला ये तो चवे मुझे मुस्तफा चवी फलिल वालिदैन मजे अबे अम्मा ते खर्च कर इन जेड़ो सुनो खर्च मार पयो दुनिया में पैदा ही को न कयो वरी तर्जुमो क्या कुरान मस्जिद ठारायण सवाब मगर अबे ते हिकड़ो रुपयो खर्च करणो मस्जिद खां भी वधीक सवाब दुनिया जे अंदर जेतिरियूं बि नेकियूं खर्च करण वारियूं सभिनी जो सवाब अलगा जी जल अमड़ ऐं दिल भर बाबे जे मथा खर्च करण जो रब सवाब ही अलग करे छडियो मा अल्फकुम मिन खैरिन फलिल वालिदैन मां पीउ जे मथा खर्च कर इन जेड़ो बियो भलो खर्च ना है फल अक़रबीन मां पीउ खां खर्च करण खां पोइ पांजे मिटन माइटन ते खर्च कर एड़ो भी भलो खर्च बियो कोन्हे को मस्जिद जो कम हली रहियो आहे मौलवी चवे तो सही 50,000 जी जरूरत आहे ए अध में सिस्टम रहियो पियो आहे तोट 50,000 भी आहे ॾियण जे लाइ भी तयार है मगर तुझी पाड़े जी तुझी अजीज रिश्तेदार बेवह औरत
जे कमाइण वारो कोई ना है उन जे घर जी चुल्ह दुखी बरी रही आ या कंहिंजी न्याणी शादी जे इंतजार में वेठी आ उन वटि अमन वटि एतिरो कोन्हे जो पंहिंजे न्याणी जी शादी कराए या कोई यतीम ॿारड़ो पाणे में वेठो आ उनखे कपड़ा वठी ॾियण वारो कोई ना है उनखे पढ़ाइण वारो कोई ना है उनजी मदद करण वारो कोई ना है तो मस्जिद जे बजाय ओहे 50,000 उन पंहिंजे रिश्तेदारनि मिस्कीननि यतीमन ऐं गरीबन ते ख़र्च कर रब चवे तो ही घर मुंहिंजो आ पर हिन खां वधीक सवाब ॾींदुसि ॻाल्हि सम्झ में आई असा के मस्जिद ठारण जो शौक़ है पर जो पंहिंजो गरीब मिस्कीन रिश्तेदार उन जी मदद करण को असांखे हया कुरान छा थो चवे कंहिंजी मदद कयो कंहिंजी मदद कंहिंजी ते ख़र्च कयो अबे अम्मा ते ॿिए नंबर ते वल अक़रबीन पंहिंजे करीबी रिश्तेदार जेके मिट अथव अबे अम्मा का बाकी सभई रिश्ता मिट आहिनि भेण ग़रीब आहे भाउ ग़रीब आहे भाइटो ग़रीब आहे भाणे जो ग़रीब आहे चाचो मामो सौट मामो रिश्तेदार आहिनि अल्लाह फरमाए 3 नंबर ते वली अता मां कोई यतीम थे पाड़े में तो उन ते ख़र्च कर त मां रब राज़ी थी पवे वल मसाकीन 4 नंबर ते को मिस्कीन ओड़े पाड़े में थई उन ते ख़र्च कर 5 नंबर ते वबन सबील जे मां मौलवी मुराद वठदा त मदरसे जे शागिर्दनि जे लाइ ॾियो चिड़ी तो कोन पवंदो मदरसा घणा कोन थी हाणे थी याद रखो बेशक ॾियो मदरसे में शागिर्दनि जे लाइ ॾियो पर कुरान उन जो नंबर काओ ॿुधायो मौलवीअ जे चवण मुताबिक़ वबिन सबील माना मुसाफ़िर राह जो मुसाफ़िर कच्चा मुसाफ़िर नंबर काओ कुरान ॿुधायो जवाब जो काओ नंबर ॿुधायो 5 नंबर 5 नंबर ते अगर 5,000 हन तो 4,000 इन पहले रिश्ते ते खर्च कयो वो आखिरी 5,000 होने मिलियो कोई इदारा बहाना वमा तफअलू मिन खैर एड़ो भलो बियो हुकुम आहे कोई कुरान में फइन्नल्लाह बिही अलीम शक्ल कजो तवाजो अल्लाह वली ज्ञान रखण वारो बड़ो इल्म रखण वारो वो इल्म रखण वारो मुझो रब थो चवई त अबे अम्मा ते खर्च कर वो खर्च न समझ जा दुनिया जो भी तोहफो समझ जा कब्र जो भी तोहफो समझ जा हशर जो भी तोहफो समझ जा मुझे दोस्त मैं मसूद और मकसूद और जे भाइरन आई मरहूम साईं हजूर बख्श जे भाइरन आई उन जे खानदान जे रिश्तेदारन कद जी करे अल्लाह जे जिक्र मुझे महबूब जे दुरूद जी महफिल सजाई अल्लाह जी ज़ात इन महफिल के पाजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूलियत जो दर्जो का फरमाए अल्लाह जी ज़ात तवा सा जो अचण वेहण बुधण बुधाइण पाजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए अल्लाह ताला तवा सा के अमल जी तौफीक अता फरमाए जेकर वो पहलो जुमलो वरी दोहराया मस्जिद मां ईंदो तव आवाज हय्या अलस्सलाह अचो त नमाज ते हय्या अलल फलाह जितनी कामयाबी रब तो जवान रब जे तरफ का हय्या अलल फलाह ओ मुझा पाना कामयाब थियण चाही तो मां हारी आया पर कामयाब थिया हा मौला रब जे तो हलिया नमाज ते त मां तो हार पे भी कामयाब और नौकरी करने वाला चाहिए तो मैं नौकरी में कामयाब थे हाँ मौला हलिया कामयाबी की तरफ थे तो मैं नौकरी में कामयाब हो गया वो कारोबारी सगनी के रब सले रहा मर्द है या औरत अल्लाह फरमाए तो हय्या अलल फलाह अचो कामयाबी की तरफ बिछायो मुसल्लो अल्लाह जो बालियो बिछायो मुसल्लो छडियो मेह जी बचर छडियो घर जी बचर कमन के बंद करे अल्लाह जे कुरान करीम होदा या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअह फस्अऊ इला ज़िक्रिल्लाह व ज़रुल बैअ ईमान वालो जद नमाज रात के सब जे कारोबार सब छडे अल्लाह जे दरबार में झुकी पो तवा जे अणथियल कमर के मुझे रब मुकम्मल करे छे सुभान अल्लाह ये कदासी चवे इंशाअल्लाह अल्लाह फरमातो वअमुर कुरान 30 पारा सीने में वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा अल्लाह चले तो पाजी घर वाले के भी नमाज जो ताकीद कर वअमुर हुकुम कर अहलक पाजे धरन के पाजे पुटन के पाजे नवरन के पाजे ज़ाल के पाजे पोटरन के पाजे डोहरन के बिस्सलात नमाज जो टाइम थियो बाबा नमाज पढ़ो रुकी उन्हनि के न वस्तबिर अलैहा पाण भी पढ़ जा ये तो उन्हनि के चवंदो थी पाण भी कहिड़ी खड़ी बात करियो
अल्लाह जो कुरान फरमाए तो नमाज जो हुक्म के बाजे आलो यार के छो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। रब जो तो ईमान वारो बचायो पाण के बचायो पांजे घर जे भात के छाको जहन्नम जे बाहिरो वक़ूदुहन नास वल हिजारत जे बाहि जो बारण इंसान होंदा ऐं पत्थर होंदा पांजे घर वारन के बचायो तो भई जहन्नम जो बारण न थियन पर जन्नत जा हली मज़ा वठन। के तरह चाहे तो कर जा बच्चा जन्नत में हलन जवाब ॾियो मूवी आ सभनी जी मूवी पर इसके बहुत न खड़ो न जी मूवी पर जेको चाहे तो मुंहिंजा बच्चा जन्नत में हलन हथ मथे खड़ो सभनी जी मूवी पर जा हाफ़िज़ मजीद कोन हथ मथे कयो अथई पर जी मूवी चेक करे पर जा जेको चाहे तो मुंहिंजा बच्चा जन्नत में हलन जहन्नम जे ॿार खां बची पवन। रब जो कुरान तो चवे त वअमुर अहलक बिस्सलात उन्हनि खे नमाज़ जो ताकीद कर। नमाज़ ताकीद कंदासीं तो इंशाअल्लाह ताला पाण बि पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला। तव्हां अल्लाह जे घर खे आबाद कयो मुंहिंजो रब तव्हांजे घर खे आबाद करे छॾे। तव्हां अल्लाह जे सदक़े जीव चई अचो मुंहिंजो रब तव्हांजे दुआ ते जीव चई तव्हांजी मुरादूं पूरियूं करे छॾींदो। सोदो मुंहिंजा मिठा ज़ाहिरा सोदो तॾहिं जॾहिं कुझु ॾीबो तॾहिं वठिबो न। हींअर जेकॾहिं जिन्स हूंदी सेठ खे ॾींदे त पैसा मिलंदा न। ब्याज जो पाण खे आदी न कर ब्याज खां भॼ परे जिन्स ॾेई पैसा वठ जॾहिं ॾींदे त मिलंदो। रब बि चवे थो तूं मुंहिंजो सॾु थी तो हैया अल सला हैया अल फला तूं मुंहिंजे सॾ ते जीव करे अच वरी हथ रखणो मौला मूंखे ज़ाल मिले साल खां छड़ो वेठो आहे ॾिस त मां रब तोखे ॾियां थो या नथो त इते छड़ कन है शुरू कया। हाँ मुझा दोस्त अल्लाह से कहा कि ॾींदो अल्लाह से सभिनी छड़नि खे शादी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जन वटि नियाणियूं आहिनि अल्लाह जी ज़ात उनखे पंहिंजूं नियाणियूं परणाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नाराज़ न थी वियो। हिकिड़ी ॻाल्हि चवां 5 मिंट आहिनि 3 कलाक में रमता मसऊद जो 2 कलाक पूरा न थिया। हिकिड़ी ॻाल्हि करे वठां तव्हां सां रिश्तो कंदा आहियो पुट जो बि नियाणीअ जो बि कंदा आहियूं न। रिश्ते खां पहिरीं छा कंदा आहियूं कुझु सभु हीअं लॻा वाकई थींदो ई कोन्हे हलो ठीकु आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रिश्ते करण खां पहिरीं छा कंदा आहियूं पहिरीं चङी तरह जांच कंदा आहियूं। पहिरीं चङी तरह जांच कंदा आहियूं छोकिरे वारा बि छोकिरीअ वारा बि छोकिरो कीअं अख़लाक जो चङो आहे छोकिरी कीअं अख़लाक जी चङी आहे इहो ॾिसंदा आहियूं। ॾिसंदे ख़बर माल वारा या ग़रीब आहिनि। छोकिरी त सुहिणी आहे पर माइट ग़रीब छत्तीस ग़रीब खां केरु थो वठे। छोकिरो त सुठो आहे पर नौकिरी खां सुठो छा कंदो आहे काको हुजे पर माल वारो हुजे इहा ॻाल्हि जाई आहे न मां भुलिजी पियो आहियां। असां छा ॾिसंदा आहियूं रिश्ते खां पहिरीं दौलत ॾिसंदा आहियूं। दौलत आहे हाणे वरी हुस्न ॾिसंदासीं हुस्न आहे हाणे वरी इल्मु ॾिसंदासीं का डिग्री बि अथसि या न नौकिरी अथसि या न। ऐं मुस्लमान अॼु त तोखे मदीने वारे मीर जे दर ते वठी हलां त मुंहिंजे हुज़ूर छा फरमायो आहे त रिश्ते खां पहिरीं छा ॾिसंदो कर। ए तुंहिंजा मुंहिंजा रिश्ता नाकाम छो था थियनि इन करे था नाकाम थियनि जो तूं असांजो जेको ॾिसण जो मेयार आहे उहो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकमनि जे मुखालफ़त में आहे। दौलत घणी हुजे रंग जो सुहिणो हुजे हीअं हुजे अल्लाह जे सोणे नबी फरमायो दौलत न ॾिसंदा कयो सूंह न ॾिसंदा कयो। चओ त दौलत बि अचण वञण वारी आहे सूंह बि अचण वञण वारी आहे। जेको अॼु ग़रीब आहे उनखे सुभाणे रब अमीर करे छॾे मुंहिंजे रब जे ॾाढो देरि कान्हे का। जेको अॼु सुहिणो आहे उनखे सुभाणे मुंहिंजो रब बीमारी ॾे कारो करे छॾे रब जे ॾाढो देरि कान्हे का। सूंह खे न ॾिसो ऐं दौलत खे न ॾिसो मदीने जे साईं फरमायो ॾिसणो अथव त उनजे किरदार खे ऐं अख़लाक खे ॾिसो त किरदार ऐं अख़लाक में औरत आहे त मदीने वारे मीर जी मस्तानी दीवानी आहे या न आहे। जेकॾहिं मर्द आहे त हुज़ूर जे शरीयत सां प्यार करण वारो आहे या न आहे। इहे ॿ शयूं तव्हां ॾिसो मुंहिंजे महबूब फरमायो बाक़ी मामला रब जे हवाले कयो मुंहिंजो रब तव्हांजो बेड़ो पार करे छॾींदो। इन नियत सां पंहिंजे न्याणे जी शादी करायो पुटनि जी शादियूं करायो ऐं जेॾी महिल पंहिंजी दुआ घुरो हथड़ा खणी फ़लस्तीन जे मुस्लमाननि जे लाइ दुआ करो। फ़लस्तीन में मुस्लमान अल्लाह जे घर जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आज़ादीअ लाइ पंहिंजो बच्चा जान कुर्बान करे रहिया आहिनि। तव्हां सां उते वञी त नथा सघो
उन्हनि जी मदद न था करे सघूं पर यार दुआ जे लाइ हथ राख करे सघूं था अचो त उन्हनि जे लाइ हथ राखणो मुंहिंजो अल्लाह दुआ क़बूल फरमाए अल्लाह ताला मुंहिंजो चवणो तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू 5 मिंट उथी वियो दुरूद व सलाम
ओहे जीजनू अमड़ियूं जेके पंहिंजा जवान वजरा तो रब जी राह में हथरन सां तैयार करे ॾेई मुंहिंजा अल्लाह सही उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत जो ख़ुशू अता फरमा। करीम रब उन्हनि खे इन सदमे ते सब्र जली अजीम जी तौफीक अता फरमा। मुंहिंजा अल्लाह से बैतुल मुक़द्दस के आज़ादी अता फरमा। करीम रब इन ज़ालिम सेहूनी तागूती कुव्वतुन के नीस्त व नाबूद फरमा। या अल्लाह जे बदर जे मैदान में आसमानी फरिश्तन के जरिए मलाइका सहाबा की मदद फरमाई। या अल्लाह ये असांजे मुस्लमान भाइयों की बैतुल मुक़द्दस में मदद फरमा। फ़लस्तीन की मदद फरमा। या अल्लाह पाकिस्तान जो खैर फरमा। पाकिस्तान के इस्तेहकाम अता फरमा। पाकिस्तान के अंदरूनी और बैरूनी जेके तागूती कुव्वतूं हन मुंहिंजा अल्लाह से उन्हनि नापाक इरादनि का हिफ़ाज़त फरमा। उन्हनि नापाक इरादनि के नीस्त व नाबूद फरमा। मुंहिंजा अल्लाह से खैर वारनि जो खैर कबूल फरमा। उनके माल रिज़्क़ बचत ईमान में बरकत अता फरमा। इन सॼे मुल्क ते रहम फरमा। असां सभिनी खे करे मुस्तफ़ा जी हाज़िरी नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।